वज़ीर आज़म शहबाज शरीफ गडियल कॉमन जी जनरल असेंबली में शिरकत लाइ अमरीका रवानो थी वियो। वज़ीर आज़म अमरीका पहुचण खां अॻु लंडन में हिकु ॾींहुं तरसंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अमरीका में हिकु हफ़्ते जे दौरे दौरान गडियल कॉमन जी जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। ज़रीर मौजिब वज़ीर आज़म जनरल असेंबली खे 27 सेप्टेम्बर ते ख़िताब कंदो। शहबाज शरीफ जूं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं बि थी सघनि थियूं। सिंधड़ी में पुलिस के मुबैना मुकाबले में डॉक्टर शाहनवाज कुंबर के मारजण वारो वाक़ियो सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की हिदायत ते DIG मीरपुर ख़ास जावेद जसकाणी ऐं SSP मीरपुर ख़ास कैप्टन असद चौधरी समेत सिंधड़ी पुलिस ऐं CIA जा ऑफिसर ऐं अहलकार मुअत्तल थियल अहलकारनि में SHO सिंधड़ी नियाज़ मोहम्मद खोसो, CIA इंस्पेक्टर हिदायतुल्ला, हेड कांस्टेबल लखमी, कांस्टेबल अल्लाह जुड़ियो, मोहम्मद सिद्दीक शामिल। CIA सेंटर मीरपुर ख़ास जो कांस्टेबल नादिर परवेज़, गुलाम कादिर ऐं फरमान अली खे भी मुअत्तल कयो वियो। चीफ सेक्रेटरी पारां नोटिफिकेशन जारी। सिंधड़ी पुलिस के मुबैना मुकाबले वारे वाक़े की जांच लाइ जोड़ियल कमेटी मुकाबले वारे हंध पहुंची वई। वाक़े वारे हंध जो मुआइनो DIG नवाब शाह परवेज़ चांडियो, DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारेजो, SSP बदीन शिराज नज़ीर कमेटी में शामिल आहिनि। सिंधड़ी पुलिस के मुबैना मुकाबले में मारिजी वियल डॉक्टर शाहनवाज कुंबर की मां ऐं धीउ जा बयान साम्हूं अची विया। डॉक्टर शाहनवाज जी अमड़ चयो आहे त DIG मीरपुर ख़ास SSP उमरकोट ऐं SHO सिंधड़ी संदसि पुट जो क़त्ल कयो आहे। उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जेल उमाणियो वञे। मक़तूल जी न्याणी जो चवणु आहे त हू हुननि खे न छॾींदी, अदालत में उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वञे। हैदराबाद की अदालत मुनशियात ऐं हथियार रखण के केस में गिरफ़्तार अॻूणे सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल दाहिरी ऐं संदसि गार्ड इनायत ओठो के जुडिशियल रिमांड ते सेंट्रल जेल उमाणे छॾियो। पुलिस ॿिन्ही जवाबदारनि खे 10th सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत में पेश कयो। अदालत पुलिस की 14 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड वारी इस्तदा रद्द कंदे जवाबदारनि खे जुडिशियल रिमांड ते जेल उमाण जो हुकुम ॾिनो। पुलिस मौजिब इस्माइल दाहिरी ऐं इनायत ओठो वटां 5 किलो खां वधीक चर्स ऐं कलाशनकोफ हथ कई वई। मथस बि धारदार केस दाख़िल कया विया। इस्माइल दाहिरी जो चवणु आहे त संदसि ड्राइवर हारिस ऐं PS एजाज़ ओठो गुम आहिनि। ख़दशो आहे त खेनि फुल फ्राई न कयो वञे, खेसि सॼी राति बाथरूम में रखियो वियो।